सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब पहिरियों सबक 12। प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भलीकार। मां आहियां अली रज़ा मरी, अवांजो रियाज़ी जो उस्ताद। अॼु लेक्चर नंबर 12 आहे, बाब पहिरें जो। हिन सबक में लेक्चर में असां पढ़ंदासीं एक्सरसाइज 1.3 जा कुछ क्वेश्चंस। हिन एक्सरसाइज में कुल 2 सवाल आहिनि ऐं ॿई सवाल साॻा आहिनि। हिन में पहिरियों सवाल जेको आहे उहो आहे आइडेंटिफाई द डिसजॉइंट एंड ओवरलैपिंग सेट्स। ॿियो बि इहो ई आहे त आइडेंटिफाई द डिसजॉइंट एंड ओवरलैपिंग सेट्स। फ़र्क़ु इहो आहे त हिन में असांखे मिलियल आहिनि सवाल जेके मां हिते लिखिया आहिनि, उहे समूरा त न आहिनि। मां हिन मां सिर्फ़ु 3 चूंडिया आहिनि। 3 इन करे चूंडिया आहिनि त जेके बक़ाया आहिनि उहे सभु सेम आहिनि। ठीकु आहे, बक़ाया सभु सेम आहिनि ऐं उहे बक़ाया तव्हां कंदव। क्वेश्चन नंबर 2 जो मां हिकिड़ो बि सवाल नथो लिखां। छो त उहे बि साॻी तरह हल थींदा, साॻी तरह जेको आहे सो सॉल्व थींदा जीअं ही थींदा 3 जेके मां हिते स्क्रीन ते कंदुमि तव्हांजे लाइ। पहिरियों सवाल आहे त एफ हिकिड़ो सेट आहे, ही सेट आहे। शक्लियूं आहिनि 3, ट्रायंगल आहे, रेक्टेंगल आहे, हेक्सागोन आहे, 6 कुंडो, 4 कुंडो, 3 कुंडो। हिकिड़ो माना शक्लियूं मिलियल आहिनि सेट में। शक्लियूं थी सघंदियूं न, सेट त आहे न। ठीकु आहे, हिकिड़ो सेट आहे एफ जंहिंमें शक्लियूं मिलियल आहिनि कुझु, ऐं एम आहे जंहिंमें कुझु नाला लिखियल आहिनि, प्लेट, जग ऐं कप। ठीकु आहे, छा ही डिसजॉइंट आहिनि या ओवरलैपिंग आहिनि? थोरो रिकॉल कजे त डिसजॉइंट छा हुयो। डिसजॉइंट उहो सेट हुयो जंहिंमें हिकिड़ो बि मुश्तरिक रुकुन न हुजे, हिकिड़ो बि कॉमन न हुजे। ठीकु आहे, डिसजॉइंट छा हुयो त नो कॉमन मेंबर, कोई बि कॉमन मेंबर न हुजे। त ॾिसो, हिन जा ही 3 मेंबर ऐं हिन जा ही 3 मेंबर बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। कोई बि कॉमन मेंबर हिन में न आहे। त चई सघिजे थो त पहिरें जो जेको जवाबु आहे उहो आहे त ही डिसजॉइंट आहिनि। ठीकु आहे, ही छा आहिनि? डिसजॉइंट आहिनि। ऐं क्वेश्चन नंबर 2 ते था अचूं। क्वेश्चन नंबर 2 आहे W0 1 2 3 ऐं N आहे 1 2 3 4। हिन में बि 4 मेंबर आहिनि, हिन में बि 4 मेंबर आहिनि। हिन जा 4 मेंबर मुख़्तलिफ़ आहिनि 3 खे छॾे। ही 3 हिन में बि आहिनि ऐं ही 3 हिन में बि आहिनि जेके साॻा आहिनि, 1 2 3 1 2 3। हिन में बि हिकिड़ो मुख़्तलिफ़ आहे, हिन में बि हिकिड़ो मुख़्तलिफ़ आहे। त चई सघिजे थो त ही डिसजॉइंट त न आहिनि, छो त डिसजॉइंट जो मक़सदु हूंदो आहे त सभु जो सभु डिफरेंट हुजनि, पर हिन में त कुझु आहिनि, सेम आहिनि। त अव्हांखे छा थो लॻे? हिकिड़ी ॻाल्हि क्लियर पाण थी वई त ही डिसजॉइंट न आहे। हाणे अचूं था ओवरलैपिंग जी डेफिनेशन ते। त ओवरलैपिंग जी डेफिनेशन छा आहे? लाॻापियल सेट जी डेफिनेशन हुई त घटि में घटि एटलीस्ट 1 कॉमन मेंबर हुजे। हिन में पढ़ियोसीं। ऐं हिकु त इहा हुयसि ऐं ॿी इहा हुई त नॉट अ सबसेट। ॿी इहा हुयसि डेफिनेशन में, ॿियो पार्ट ओवरलैपिंग जे में, त बाबा उहो सबसेट न हुजे, मातियत न हुजे। सबसेट जो मक़सदु आहे त सभु जो सभु कॉमन न हुजनि। हाणे जेकॾहिं हिन खे ॾिसूं त ही अगरि 4 जो 4 हिन में मौजूदु आहिनि त पोइ ही त ओवरलैपिंग न थींदो। पर ॾिसो, 4 हिन में मौजूदु न आहिनि, 3 मौजूदु आहिनि, हिकिड़ो मुख़्तलिफ़ आहे जेको 0 आहे। त जेकॾहिं मुख़्तलिफ़ तव्हांखे मिली वियो त सम्झो ही आहे असांजो ओवरलैपिंग। ही असांजो ओवरलैपिंग आहे। छो आहे? छो त सभु कॉमन न अथसि ऐं हिकिड़ो मुख़्तलिफ़ अथसि। ऐं बिल्कुलु कॉमन न हुजे या हिकिड़ो बि, त उहो डिसजॉइंट थी वञे। हिन में कॉमन आहिनि त डिसजॉइंट जो त सवाल ई पैदा नथो थिए। बाक़ी रही ॻाल्हि ओवरलैपिंग ऐं सबसेट जी, त सबसेट न आहे, छो त सभु हिकु जहिड़ा हिन जा हिन में मौजूदु न आहिनि W में। N या N जा सभई W में हुजनि या W जा सभई अगरि N में हुजनि त उहो मातियत थी वेंदो। पर अहिड़ी कंडीशन तव्हां ॾिसो था त न आहे। W जा 3 मेंबर हिन में आहिनि पर चोथों मेंबर न आहे। अगरि N जो खणूं
हिसाब किताब, त इन जा बि 3 मेंबर इन में आहिनि, चोथों न आहे, इन करे ही ओवरलैपिंग आहिनि। ठीकु आहे, ओवरलैपिंग आहिनि। हाणे 6 नंबर क्वेश्चन मां कयो, छो त हिन में हे वरी लिखियल हुयो डिस्क्रिप्टिव नमूने सां। सेट आहे नेचुरल नंबर्स जो 10 खां वठी 40 ताईं, माने ये थींदो 10, 11 हलंदे हलंदे वेंदे 40 ताईं। ऐं ॿियो ही आहे W सेट ऑफ ऑल नंबर्स अप टू 40, त ही ऑल नंबर त ख़बर अथव। ठीकु आहे, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 हलंदा वेंदो अप टू 40 ताईं। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिन में बिल्कुलु बि को हिकु जहिड़ो नंबर न आहे। तव्हां चवंदव हिकु जहिड़ो नंबर या हिकु जहिड़ो मेंबर त आहे त डिसजॉइंट त कोन थींदो, इहा ॻाल्हि क्लियर थी वई। बाक़ी रही ओवरलैपिंग जी, त ही ओवरलैपिंग ई थींदो, छो त पाण खां पुछे ई रुगो 2 नाला थो, त जेकॾहिं डिसजॉइंट न आहे त पक आहे त ओवरलैपिंग आहे। छो ओवरलैपिंग आहे अचो तव्हां खां ॿुधायां। हिन में कुझु मेंबर अहिड़ा आहिनि जेके हिन में मौजूदु आहिनि W में। कीअं? 0 खां पोइ 1 ईंदो, 2 ईंदो, 3 ईंदो, पोइ अॻे हली 10 त ईंदो न। सो 10 खां वेंदे 40 ताईं ही सभु जो सभु नंबर हिन में आहिनि, उहे हिन में बि आहिनि। ठीकु आहे, सो ही सभु जो सभु मेंबर हिन में आहिनि। ऐं कुझु हिन जा अहिड़ा बि नंबर आहिनि जेके मुख़्तलिफ़ आहिनि, जेके हिन खां मुख़्तलिफ़ आहिनि, जे मुख़्तलिफ़ अथसि ऐं कुझु मेंबर साॻा अथसि, कुझु मेंबर मुख़्तलिफ़ अथसि, त ही ओवरलैपिंग आहे। इन करे असांखे लिखंदासीं ओवरलैपिंग। ठीकु आहे, उमेदु तव्हांखे ही लेक्चर सम्झ में आयो हूंदो। क्वेश्चन नंबर 2 साॻे तरीक़े सां अथव, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाला लिखणा अथव, ॿियो कुझु बि न आहे। हिन में नंढो लेक्चर आहे, सोलो लेक्चर आहे। नेक्स्ट लेक्चर ताईं ख़ुदा हाफ़िज़।